ख़ालिद हुसैन शेख सखर जी रवासण नारी कायनात धीअ गुलाम मुस्तफ़ा महर दामाजी वासी नौजवान अब्दुल वहीद महर सारा नियार खान ने पसंद जो परणो करे छॾियो। नारी कायनात जो चवण हो त 8/20/13 नियार खान ने पसंद जो परणो कयो हो। नारी कायनात जो चवण हो त संदसि वालिद गुलाम मुस्तफ़ा ऐं भाइर तारिक महर आरिफ फैज़ मोहम्मद नूह अहमद ॿियनि मां खेसि हयाती खे ख़तरो आहे। हू खेसि कारोकारी करे मारणु चाहिनि था। नारी कायनात जो वधीक चवण हो त मुड़ुसु अब्दुल वहीद महर जे घर भातियुनि मथां संदसि ॿाहिरि कूड़ा केस दाख़िल कराइनि था। हिननि जो वधीक चवण हो त संदसि ॿारनि ऐं माइटनि मां मुड़ुस ऐं पंहिंजी जान खे ख़तरो आहे। उन्हनि जो वधीक चवण हो त मुड़ुस समेत ॾेरनि ऐं मथां कूड़ा केस ख़तमु कराए इंसाफ़ ॾिनो वञे। हिननि IG सिंध ऐं वज़ीर आला सिंध खां घुर कंदे चयो त तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं बाअसरनि मां जानी ख़तरो आहे।